बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्यारा सिंधवासियों, एक नई वीडियो सां गॾु अवांजे ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, मुमताज़ मौलाई जंहिंखे किंग ऑफ सिंध बि सॾियो वञे थो, मुमताज़ मौलाई थोरे अरसे में गायकी जे दुनिया में तमामु घणो नालो कमायो आहे। मुमताज़ मौलाई निगहत नाज़ खे मुफ़्त जी सलाह ॾेई छॾी। जी हा दोस्तों, निगहत नाज़ खे मुफ़्त जी सलाह ॾींदे मुमताज़ मौलाई छा चयो, अॼु असां हिन वीडियो में अव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खां पहिरियां जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾियो त जीअं हर ईंदड़ वीडियो अव्हां ताईं पहुचंदी रहे। जी हा दोस्त, किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई हिकु वीडियो बयान जारी कंदे निगहत नाज़ जे लाइ सलाह मोकिले छॾी आहे ऐं चयो आहे त मैडम, अव्हां खां ॻाइणु न पुॼंदो, न पहिरियां अव्हां गुलकारा हुयो ऐं न हाणे आहियो। तव्हांजी ॻाइण जी शुरूआति मुमताज़ मौलाई जे नाले खां थी ऐं सिंध वासियुनि मुमताज़ मौलाई जे करे ई तव्हांखे मोटनी हुई, पर हाणे मुमताज़ मौलाई जो नालो अव्हां सां गॾु न आहे। उन करे अव्हांजो हिक खां हिकु एल्बम बि फ्लॉप थींदो वेंदो। अव्हां मुमताज़ मौलाई खां पोइ केतिरा एल्बम कया ऐं केतिरनि एल्बम में केतिरा सॉन्ग तव्हांजा मशहूरु थिया, को हिकु गानो ॿुधायो। जॾहिं त मुमताज़ मौलाई अॼु बि सिंध वासियुनि जे दिलनि में मौजूदु आहे। सिंध वासी मुमताज़ मौलाई खे चाहिनि था ऐं मुमताज़ मौलाई जो नालो कैसेट ॾिसी कैसेट ख़रीद कंदा हुआ ऐं हाणे मुमताज़ मौलाई जो लेबल यूट्यूब ते ॾिसी उन वीडियो खे क्लिक कंदा आहिनि। मोहतरमा, हाणे ॻाइणु छॾे ॾियो ऐं पंहिंजे घर ऐं ॿचिड़नि जी कयो। अव्हां जे लाइ इहा बहितरीनु सलाह आहे। वधीक ॻाइण सां अव्हां वधीक ख़्वार थींदा। जी हा दोस्तों, इहो अॼु जी वीडियो पसंदि आई हुजे त दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो, कमेंट करे पंहिंजे लाइ आगाह कजो।